घर जे अंदरि सुकून ऐं राहत जेको आहे उहो जेको आहे शयुनि सां थोरी ईंदो आहे। बहितरीन तव्हां जेको घर जे अंदरि फर्नीचर रखो, पैसनि जा जेको आहे तव्हां हिकिड़ा खाना भरे करे रखो, घर जे अंदरि सुकून क़तन तौर ते न ईंदो जेसि ताईं इन घर जे अंदरि अल्लाह जे हुकुम खे तव्हां नाफ़िज़ न कयो, ऐं जेसि ताईं इन घर जे अंदरि जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तरीक़ा न ईंदा, इन घर जे अंदरि सुकून जेको आहे नथो अची सघे। असां पंहिंजे घरनि खे छा सां सींगारियो आहे? असां पंहिंजे घरनि खे जेको आहे दुनिया जे सामान सां, अहिड़ी तरह दुनिया जे रौनकुनि सां पंहिंजे घर खे जेको असां सजाए रखियो आहे, दुनिया जे पैसे सां। असांजो हाणे बि असां जेको घर जेको हाणे चिमकी वियो आहे, हाणे जेको असां बसि सुकून जी ज़िंदगी गुज़ारींदासीं। सुकून जी ज़िंदगी तेसि ताईं जेको आहे मुस्लमान पंहिंजे घर जे अंदरि नथो ॾिसी सघे जेसि ताईं इन घर जे अंदरि अल्लाह ताला जा हुकुम नाफ़िज़ न करे। अल्लाह ताला जे हुकुम ते जेसि ताईं उहो मुस्लमान न रहंदो तेसि ताईं जेको आहे घर जे अंदरि सुकून नथो अची सघे।